नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया बिशारत समरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। वफ़ाक़ी हुकूमत शहबाज़ शरीफ़ ख़िलाफ़ अदालत सां राब्तो करण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चवे थो हुकूमत अपोज़िशन अॻवान ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त ॾींदी। अञा ताईं लाहौर हाई कोर्ट तरफ़ां का बि कार्रवाई न कई वई। शहबाज़ शरीफ़ 3 हफ़्तनि में भाउ खे ॾे आणण जो ज़ामिन बणियो हो। वफ़ाक़ी हुकूमत इन सिलसिले में अदालत में दरख़्वास्त ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। अदालत खे पाण मुरादो नोटिस वठी मुख़ालिफ़ जो अॻवान ख़िलाफ़ कार्रवाई करणु घुरिजे। नवाज़ शरीफ़ जी वापसी लाइ अटार्नी जनरल खे हिदायत कई आहे। जाली हलफ़नामे ते शहबाज़ शरीफ़ ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। मुल्क जे 3 वॾनि शहरनि में ओमिक्रॉन जे केसनि में तेज़ी सां वाधि। इस्लामाबाद में ओमिक्रॉन जे 64 केसनि जी तस्दीक़। लाहौर में 49 ऐं कराची में 11 केस साम्हूं आया। कराची जे गुलशन इक़बाल 7 में ओमिक्रॉन जा 11 केस रिपोर्ट। 14 जनवरी ताईं माइक्रो इस्तेमाल लॉकडाउन लागू कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर कोरोना वायरस जी नई लहर जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। चवे थो मुल्क में कोरोना जी नई लहर जा आसार साम्हूं अची रहिया आहिनि। कोरोना खां बचण लाइ मास्क जो इस्तेमालु करणु बहितरीनु तरीक़ो आहे। कोरोना वायरस के 8 मरीज़ फ़ौत थी विया। फ़ौतुनि जो 28,941 थी वियो। 24 कलाकनि दौरान 594 नवां केस रिपोर्ट थिया। नए साल में पेट्रोलियम शयुनि में वाधि खां पोइ अवाम मथां बिजली बम किरण जी तयारियूं। बिजली फ़राहम कंदड़ कंपनीज़ नेपरा सां राब्तो करे वरितो। सार्फिन ते 17 अरब 85 करोड़ रुपयनि जो वाधो भार पवंदो। नेपरा पावर डिवीज़न जी दरख़्वास्त ते 12 जनवरी ते ॿुधणी कंदी।